हिकु प्यार वारनि जी कहाणी आहे, ॿुधिजो ज़रूरु। अगरि सम्झ में अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो। सम्झण वारनि जे लाइ सबक़ु आहे, बाक़ी जेके नथा सम्झनि उन्हनि जे लाइ कहाणी आहे। छोकिरी छोकिरो प्यारु कंदा हुआ पाण में, उहो प्यारु हिन जो वधंदो वियो। आख़िर हिननि जो मिलण जुलण बि थींदो हुयो, गॾु खाइणु पीअणु, सॼो ॾींहुं पाण में गॾु हूंदा। पोइ आख़िर वञी हिन चयो त हाणे शादी कयूं। हुन चयो शादी कयूं कीअं? छोकिरे चयो थी सघे मुंहिंजा माइट न बीहनि, वरी छोकिरी चयो थी सघे मुंहिंजा माइट बि न बीहनि। चई पोइ हाणे कीअं कयूं? चवनि हाणे शादी हली कयूं था कोर्ट में, हितां भॼी था हलूं। छोकिरी जो ठीकु आहे, भला हाणे छोकिरी जो पहिरियों त भॼी हलो, पर हलूं काॾे पहिरियों भॼी? कोर्ट में त 2-3 ॾींहं लॻंदा। छोकिरे जो मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो तमामु माना सुरीलो आहे, सुलझियल आहे, उन ॾे हलंदासीं, पाण उहो सॼो तरीक़ो ॿुधाईंदो। छोकिरी जो ठीकु आहे, हाणे सुभाणे मां ईंदसि पैसा ॾोकड़ घरों खणी। छोकिरे जो ठीकु आहे, मां पट सट वञी कयां थो। ॿिन्हिनि वञी पट सट कई। ॿिए ॾींहं ते छोकिरी बि आई, छोकिरो बि आयो, पैसा ॾोकड़ खणी आया ॿई घरों। हुन पंहिंजे घर खे ॿुहारी ॾिनी, हुन पंहिंजे घर खे ॿुहारी ॾिनी। चई हाणे काॾे हलूं? चई तूं घरों छा चई आई? छोकिरी खे चई, चई मां चई आहियां मां वञा थी शहर, मूंखे थोरी देरि थी वेंदी, मां इहो चई आई आहियां। चई ठीकु आहे। छोकिरे छा कयो, हिन छोकिरी खे वठी ऐं निकिता। चई फलाणी जाइ ते मुंहिंजो दोस्त आहे, पहिरियों हली मिलूं हुन सां, असांजे पाणे उहो रहाईंदो बि, पनाह बि ॾींदो, ऐं कोर्ट जो जेको मामलो मसइलो आहे सॼो असां हल कराईंदो। चई ठीकु आहे हल। हे कलाक ॾेढ में वञी उन वटि पहुता। हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त हीअ मुंहिंजी महबूबा आहे, मां हे खणी आयो आहियां, हाणे शादी कंदासीं कोर्ट में। चई यार मां तुंहिंजो दोस्त आहियां, मां तुंहिंजो दुश्मन न आहियां, पर हे कमु तूं ग़लति कयो आहे। चई मां ग़लति कमु कयो आहे? चई हा। चई मुंहिंजी महबूबा आहे, मां खणी आयो आहियां, हे पाण राज़ी आहे। चई भली राज़ी हुजे, पर तूं कमु यार ग़लति कयो आहे। आहीं मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो सिर बि तुंहिंजे लाइ हाज़ुरु आहे, पर तूं कयो ग़लति कमु आहे। चई हाणे ग़लति या सही, हाणे तूं पनाह ॾींदे या न ॾींदे असांखे? चई पनाह मां तव्हांखे ॾींदुसि। चई अचो, निकिता। चई हिते हिकिड़ो दरवेश हिकिड़ो वेहंदो आहे, मां कॾहिं कॾहिं उन वटि वञी वेहंदो आहियां, 5-10 मिंट उन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां, ऐं माण्हू बि अची हुन वटि वेहंदा आहिनि, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं कंदो आहे। उन वटि हली विया हूंदा, कुझु सलाह मशवरो उन खां वठूं। हुन चयो त हल ठीकु आहे भला। छोकिरी जो न दरवेश खे छॾियो, हलूं था भलो पहिरियों जिते घर ताईं को हथु करे ॾे, को कमरो ॾे, था उते रहंदासीं। हिन जे दोस्त जो पहिरियों दरवेश में हलूं था, दुआ बि हिन मां वठूं था, पोइ हलूं था घर बि। तोखे त वञी राति जो संभालींदा मालिक न, हिनमहिल तो कहिड़ो ख़ौफ़ आहे? छोकिरी बि चयो ठीकु आहे भला। हे सिधो विया दरवेश ॾे। दरवेश सां वञी मिलियो। दरवेश हुनखे सुञाणंदो जो हो ईंदो वेंदो। दरवेश वटि वेठा। दरवेश खे चई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मूंखे। चई मां कहिड़ी? पुछियो। चई हे ॿई पाण में आशिक़ महबूब, हाणे हे घरों भॼी आया आहिनि, हाणे हे शादी था कनि कोर्ट में। तूं ॿुधाए हिन जे बारे में छा कजे? दरवेश 5 मिंट वेही सोचे, उन खां पोइ चई ॻाल्हि ॿुधो, तव्हां यानी कि आशिक़ महबूब माना तव्हां न थींदव, यानी कि तव्हां पंहिंजो यानी कि प्यारु ख़तमु था कयो। हिते छोकिरो थियो, चई छो प्यारु ख़तमु था कयूं? चई न भाई शादी कंदव त पोइ त तव्हां आशिक़ महबूब न थींदव न, पोइ तव्हां कीअं थींदव? ऐं उन खां अलावा तव्हां जी ज़ाल मुड़ुस बि न थींदव। हिते छोकिरी उथी, चई छो ज़ाल मुड़ुस बि न थींदासीं? चई हा। छोकिरी ओॾी महिल चयो हुनजे दोस्त जी ॻाल्हि बि, तूं तव्हां वठी कहिड़े ॾे आयो हुई? न असांजी मोहबत रहंदी, न असां ज़ाल मुड़ुस थींदासीं, तूं तव्हां वठी कहिड़े? हे दरवेश आहे तुंहिंजो? हिन चयो मुंहिंजो दरवेश आहे, पर ॿुधो पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, पुछा त कयूं, पुछा करण में छा आहे? छोकिरी वेठी। चई दरवेश वज़ाहत करे ॿुधाए असांखे, कीअं असांजो प्यार बि न रहंदो, ज़ाल मुड़ुस बि न थींदासीं, ॿुधाए त सही न असांखे। नहीं माना
दरवेश जो ॻाल्हि ॿुधो, जे तव्हां शादी कंदव पोइ त आशिक़ महबूब न थींदव। की उहो कीअं? चई पोइ तव्हां उहो इंतज़ारु कंदव हिक ॿिए खे दीदार जो, उहा तव्हांजे पोइ सिक रहंदी, छो जो निकाह थींदो पोइ तव्हां ज़ाल मुड़ुस थी वेंदव न, पोइ त आशिक़ महबूब त न थींदव, पोइ तुंहिंजी ज़ाल थी वेंदी। पोइ छाजो इंतज़ारु, पोइ छाजो जेको सो तव्हां हिक ॿिए खे जेको सो ॾिसंदव, छाजो तव्हां दीदार कंदव, छाजो चई तव्हां प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं कंदव, कहिड़ी चीज सिक सां तूं का शइ वठी ॾे न खां, पोइ तव्हां ज़ाल मुड़ुस थींदव, पोइ तव्हांजे मथां ज़िमेवारी थी वेंदी घर जी ॿिन जे मथां। पोइ कॾहिं विढ़ंदव, कॾहिं मानी ते विढ़ंदव, कॾहिं भाॼी ते विढ़ंदव, कॾहिं लटे ते, कॾहिं कपिड़े ते, पोइ तव्हांजो झेड़ो पियो हलंदो। हिते छोकिरी वॾी ॻाल्हियूं ॿुधे पई की छो जो तव्हां पोइ ज़ाल मुड़ुस थींदव न, पोइ त फरमाए न थींदी न उहा। चई हलो ठीकु आहे, इहा दरवेश तुंहिंजी ॻाल्हि मां मञी, सही आहे, पोइ आशिक़ महबूब न थींदासीं, सही आहे, तव्हां ज़ाल मुड़ुस छो न थींदासीं? जी ॻाल्हि हीअं आहे, जे अगरि तव्हां पंहिंजे पीउ माउ जो को पुछा करे ऐं तव्हां सिक मोहबत सां अगरि शादी तव्हां कयो आहे उते हुनजे अॻियां, पोइ तव्हां ज़ाल मुड़ुस थियो आहे। हाणे तव्हां कोरट ते कंदव तव्हां ज़ाल मुड़ुस बि न थींदव। थोरी घणी ॻाल्हि ते माण्हू इहा ई ॻाल्हि कंदा था, भॼाए खणी आयो हिनखे, ॻाल्हि इहा ई हलंदी, ज़ाल मुड़ुस जी ॻाल्हि न थींदी, शादी जी ॻाल्हि त कोन थींदी, शादी कई आहे हिननि, सभु को ॻाल्हि इहा ई कंदो भाई, भॼाए आयो आहे हिनखे, हीअ भॼी आई आहे, ॻाल्हि इहा ई माण्हू कंदा। जॾहिं तव्हांजे पीउ माउ जो राज़ पोइ हूंदो त माण्हू इहा ई ॻाल्हि कंदा, शादी करे आयो, पसंदि कई पोइ शादी कई। हाणे तव्हां शादी कंदव कोरट ते, पोइ तव्हांजा मालिक आहिनि, पोइ विढ़नि या ठहनि जो कुझु बि थिए, पर तव्हांजी ॻाल्हि इहा ई थींदी, शादी वारी ॻाल्हि न थींदी, भॼण वारी ॻाल्हि थींदी। त भाई हिन छोकिरी खे भॼाए आयो, हुन छोकिरी खे चवंदा तूं भॼी मुड़ुस कयो, ॻाल्हि इहा थींदी, शादी न थींदी, ज़ाल मुड़ुस न थींदो, ॻाल्हि इहा ई आहे। की दरवेश पोइ छा कजे, की ॻाल्हि इहा ई आहे, छोकिरी पंहिंजे घर वञे, हे पंहिंजे घर वञे, पोइ तव्हां वञी हिनजे मालिकनि खे ॿेड़ियूं मिर्थियूं कयो, जेकर थी थो वञे पोइ तव्हां ज़ाल मुड़ुस थी वेंदव, बाक़ी यानी की आशिक़ महबूब न थींदव। बसि ॻाल्हि इहा ई आहे। जे आशिक़ महबूब जे अगरि तव्हां आहियो, हिनमहिल तव्हांखे कहिड़ी सिक थिए थी, मिलो था, कहिड़ियूं कहिड़ियूं सुखड़ियूं हिक ॿिए खे ॾियो था, पोइ तव्हां ॾींदव छा सुखड़ियूं, इहे ज़ाल मुड़ुस थींदव त पोइ तव्हांजी सिक थींदी, तव्हांजे दीदार लाइ इंतज़ारु कंदव, पोइ त न थींदो, पोइ ज़ाल मुड़ुस पोइ तव्हांजे घर जी ज़िमेवारी आहे। त हक़ीक़त इहा ई आहे। हाणे वधीक पंहिंजो पाण ई ॼाणो। उतो निकिता, हुनजे दोस्त हुनखे चयो ॻाल्हि ॿुधो, जेका दरवेश कई आहे ॻाल्हि इहा ई सही आहे, मां तुंहिंजो दुश्मन न आहियां जो मां तोखे टेकूं ॾियां त हल, मां तुंहिंजी शादी थो करायां कोरट में। यार जेका दरवेश ॻाल्हि कई आहे इहा ई सही आहे, मां तुंहिंजो दोस्त आहियां, मूंखे तुंहिंजे लाइ इज़त आहे, मां तुंहिंजी इज़त लाइ थो सोचियां। जे अगरि सुभाणे तूं इहो क़दम खणंदे न, सुभाणे जे मुंहिंजी बि बेइज़ती आहे हिन में। इहे ई ओड़े पाड़े वारा माण्हू चवंदा यार फलाणो दोस्त, यार उन टेकूं न तॾहिं त छोकिरी खई, मूं छो खणे आ, काॾों खणे आ, बाबा पाड़ ई न पटियसि। कि तुंहिंजा मालिक बि मुंहिंजे नाले चवंदा, छोकिरीअ मालिक बि मुंहिंजे नाले चवंदा, ओड़े पाड़े वारा बि मुंहिंजे नाले चवंदा, यार फलाणो दोस्त हुउसि, उन खणाए त छोरी, हूअं छो खणे आहे। कि वरी बि मुंहिंजे मथां बि गिला इहा ईंदी, मुंहिंजो सिर तुंहिंजे लाइ हाज़ुरु आहे, पर इहा गिला मुंहिंजे मथां ईंदी। तुंहिंजा मालिक बि ईअं ई चवंदा, असांजो छोकिरो अहिड़ो त कोन हो, सॼो कमु इन कयो अथसि, इन हिनखे टेकूं ॾिनियूं, इन वञी हिनखे रहायो। चवंदा मां बि जेको गिलारो थी पवंदो, जाॾो काॾों जो, होॾों जो बि, होॾों जो बि, पंहिंजे माइटनि जो बि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी, यानी की मुंहिंजी इज़त बि हली वेंदी तव्हां सां गॾु। हाणे जे कमु इहो करिणो अथई त भली कर, हल मां तव्हांखे कमरो ॾियां थो, पोइ कोरट में तव्हांजो निकाह करायां थो, पर मुंहिंजी इज़त बि वेंदी हाणे तव्हां सां गॾु। हिते ॿिन्हिनि वेही सोचियो, छोकिरी बि सोचियो, छोकिरे बि सोचियो, इहे वाक़ई बि ॻाल्हियूं सही आहिनि इहे दरवेश जूं। हे जेको असां कमु कयूं था बिल्कुलु ग़लति कयूं था। ओॾी महिल असां इश्क जे अंध ते आयासीं, पर इश्क असांजो हे न आहे। हे त अञा कमु ॿियो थो थिए पियो, हे त सिर्फ़ु बेइज़तियूं थियनि थी पियूं, मुंहिंजे माइटनि जूं बि ऐं हिन जे माइटनि जी बि। त ठीकु आहे, चई मां पंहिंजे हाणे घर थी वञा। हिन खे चई जेकर तुंहिंजो प्यारु आहे
त पंहिंजा मालिक मोकिल मूंखे अचे वठणु, न त पोइ चए हिते हिते यारो यारी आहे बसि। हाणे जे अगरि ईअं ई मिलणु जुलणु आहे त पोइ ईअं ई मिलणु जुलणु पियो हलंदो। बाक़ी हाणे इहो क़दम न खणंदासीं, भॼी शादी रखंदासीं। बाक़ी ईअं ई तुंहिंजो प्यारु आहे त मिलंदासीं जुलंदासीं पिया किथे न किथे। बाक़ी जेकर मूंखे वठिणो अथई, शादी करणी अथई, पोइ पंहिंजा मालिक मोकिल, अचनि अची मुंहिंजे मालिकनि सां ॻाल्हाइनि, कंहिं न कंहिं ॻाल्हि मञंदा। ऐं मां बि हुन कोशिशि कंदुसि अंदरूनी तरह, मां बि पंहिंजी माउ खे चवंदुसि, पीउ खे बि चवंदुसि, मन पोइ कमु थी वञे। त दोस्तो पोइ छोकिरी पंहिंजे घर हली वई ऐं छोकिरो पंहिंजे घर हलियो वियो। ऐं हुन नालो दोस्त जेको हो उहो बि वञी निकिरी वञी ॿाहिरि दरवेश जे पेरे पियो ऐं मस्जिद में वञी शुक्राने ॿ नफ़िल वञी पढ़ियईं कि मालिक साईं तूं बचायो आहे, मूंखे ख्वारी कोन, बदनामी कोन, मुंहिंजी इज़त रखियई। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।